हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं, हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं, मिट्टीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं। आऊं तो साण तूं किथे जाना, दिल घड़ी हार तूं किथे जाना। दुनिया में कैफ वारो रूमीअ जो रक्स आहे, दिल कलंदरिया में दम दम धमाना, दिल कलंदरिया में दम दम धमाना। शायरी एक अड़ो आर्ट है जैमें फितरती जमालियात, जिंदगियन जी रंगीनी ऐं धरतीअ खां आकाश ताईं समूरन सुंदरताउनि जो हसीन इम्तिजाज है। जदीद सिंधी शायरी जे जहान में जाती पाइबी त केतिरा ई अड़ा शायर आहिनि जिन पंहिंजी दात जे वसीले सिंधी शायरी के आला सतह जे मयार ताईं पहुचायो आहे। उन्हनि में जदीद शायरी जो मुनफरद शायर हसन दर्स भी हिकु आहे, जंहिं सिंधी शायरी में नवां ट्रेंड ऐं लाड़ा मुतारिफ कराया। एॾा पुराणा आहियूं जेॾी हवा पुराणी, नए सिर वरी ॼमियासूं कंहिंसाण प्यार ख़ातिर, हर कंहिं जे घर में आहे क़िस्मत संदो सितारो, दुनिया रुलिया भुलियासीं दिलदार यार ख़ातिर। हसन दर्स जो जन्म 5 सितंबर 1966 ते ॻोठ मशाइख होथी तालके ऐं ज़िले टंडे अलहियार में हाजी गुलाम रसूल दर्स जे घर में थियो। हसन दर्स जा वॾा असिल में लाखा ज़ात जा आहिनि, पर संदन ॾाॾे मशाइख होथी लाखे के सहरवर्दिया सिलसिले जे मुल्तानी बुज़ुर्ग हथां खिलाफ़त ऐं दर्स जे खिताब मिलण खां पोइ दर्स सजण लॻा। हसन दर्स इब्तिदाई तालीम ॻोठ मां वरिती ऐं 8वीं क्लास ताईं मिडिल स्कूल मशाइख काज़ी अहमद मां तालीम हासिल कयाई, जंहिंखां पोइ उन मैट्रिक मुस्लिम हाई स्कूल टंडे अलहियार में अॻिते हली MA सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां कयाई। हसन दर्स नंढपण खां ई शायरीअ सां दिलचस्पी रखंदो हो। उन ई शौक़ सबब हसन 16 सालनि जी जमार खां शायरी जी शुरूआत ऐं अॻिते हली पंहिंजी टहीअ जो नुमाइंदा शायर थी उभरियो। आऊं तो साण तूं किथे जाना, दिल घड़ी हार तूं किथे जाना, दिल घड़ी हार तूं किथे जाना। संदस शायरी में फनी, फिक्री, मौसीकियत ऐं रवानी जो तसलसल कमाल दर्जे जो मिले थो। संदस शायरी में फितरत की हसीन मंजरकशी ऐं सिंध जी सूंह ऐं मिट्टीअ जे माण्हुनि जी उथाव मोहब्बत सां गॾु तसव्वुफ़ जो रंग भी नुमाया नज़र अचे। हसन दर्स केतिरा ई आलमी पाए जा नज़म लिखिया आहिनि, जिन में आदि ही आजियां केड़ी, शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत ते लिखियल ऐं रकासा, जुदायन विसालन जी कैलाश वादी, नगे सरमंद जे हुजूर में, एक शायर जो वतन, जुल्फकार अली भुट्टो, सारी सिंध प्रिय जो पाछो वग़ैरह अची वञनि था। हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं, हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं, मिट्टीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं, आवाज़ जे उथण जी कैफ़ियत कमाल आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। हसन दर्स पंहिंजी तख्लीकुनि में सिंध जी तहज़ीब, तमदुन, तारीख़ ऐं सकाफ़त के इंतहाई खूबसूरत ऐं शानदार अंदाज़ में पेश कयो आहे। संदस नज़म सारी सिंध प्रिय जो पाछो उन जो आला मिसाल आहे। संदस शायरी पंहिंजे दौर जे शायरनि ऐं ख़ासि करे नौजवान पढ़ंदड़नि में तमामु घणी मक़बूल आहे। हसन दर्स 4 फरवरी 1993 ते नामवर कहाणीकार माताब महबूब जी धीअ इरम महबूब सां शादी कई, जंहिंमां खेसि 2 पुटनि रूहल ऐं चीज़ल ऐं 1 न्याणी रिधम जो औलाद थियो। हसन दर्स 1988 खां 2008 ताईं मुख़्तलिफ़ अख़बारनि, रिसालनि ऐं TV चैनलनि सां लाॻापियल रहियो। हसन दर्स जी शायरीअ खे केतिरनि ई फनकारनि पंहिंजी आवाज़ जो रूप ॾिनो, जंहिंमें सादिक फ़कीर, वचन सिंधी, रफ़ीक फ़कीर ऐं रजब फ़कीर समेत ॿिया शामिल आहिनि। जेको सिंध में हिकिड़ी हसन के होदत लाहे, हसन के होदत लाहे, परे राहुल पलाड़ो चढ़ण काढे पयो चाहे, जेको सिंध में हिकिड़ी दुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक्स आहे, दिल कलंदरिया में दम दम धमाना, दिल कलंदरिया में दम दम धमाना।
2009 में हसन दर्स आर्मी इदारे जे माली सहकार सां सिंधी लखी घोड़नि जे नस्ल बचाइण ऐं उन्हनि जे वाद वेझ लाइ हिकु प्रोजेक्ट शुरू कयो हो। हुन प्रोजेक्ट जे नेटवर्क ज़रिए पूरे सिंध ऐं पाकिस्तान में असराइतो किरदारु अदा कयनि। सिंध जो बहगणू शाइर 16 जून 2011 ते असरवेल हैदराबाद में वाधू वात ऐं पूनम चौक वटि हादसे जो शिकार थी वियो, ज़िंदगी जी जंग हाराए वियो। संदसि ओचिते मौत सबबि सॼी सिंध सोगवार थी वई। सिंध जे अदीबनि ऐं शाइरनि हसन दर्स जे विछोड़े खे वॾो सानियो करार ॾिनो ऐं खेसि हज़ारे आलीन अखियुनि सां ॻोठ मशाइक होथीअ में पंहिंजे अबनि ॾाॾनि जे क़दीमी क़ब्रस्तान में मिटीअ माउ हवाले कयो वियो। हसन दर्स जी शाइरी जो किताबु हसन दर्स जो रिसालो संदसि विछोड़े खां पोइ इंडस फाउंडेशन पारां छपरायो वियो। जगत